हिकिड़े मुल्क जो बादशाह हो, तमामु सुठो माण्हू हो, नेक दिल हो, ॾाढी माण्हुनि जी मदद कंदो हो। पर अचानक हुनजो मौत थी वियो ऐं पोयां हुनजो पुटु शहज़ादो तमामु वॾो हो ऐं हुनजी शादी थियल हुई हिकु शहज़ादी सां। हाणे हुनजो पीउ बादशाह त गुज़ारे वियो। हाणे पोइ हुन बादशाह जी जॻह ते उहो शहज़ादो बादशाही संभालींदो हो ऐं हुनजी ज़ाल शहज़ादी ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत हुई। अहिड़ी का हुन तर में का माई न हुजे जहिड़ी उन शहज़ादे जी शहज़ादी हुजे, उहा ज़ाल। त हिकु चकर शहज़ादे खे उहा शहज़ादी चवणु लॻी त हल पाण हलूं शिकार जे लाइ। त शहज़ादो चवणु लॻो त शिकार ते आऊं नथो हलां ऐं तोखे अर्ज़ु इहो करियां थो त तूं शिकार ते न वञु। के वीचारा ज़नावर के जानवर न मार, पाप आहे, वॾो गुनाह आहे। त शहज़ादी खिलणु लॻी ऐं चवणु लॻी संदसि ज़ाल त इहे सभु ॻाल्हियूं आहिनि, केरु थो अॼुकल्ह कंहिंजे लाइ खिजे। आऊं त वञा थी शिकार जे लाइ, मूंखे त नंढे हूंदे खां इहो शौक़ु आहे, आऊं वेंदसि शिकार जे लाइ। त नेठि उहा शहज़ादी 2 दासियूं वठी शिकार जे लाइ निकिती, घोड़े सवारी ते चढ़ी झंग तरफ़। त हाणे शहज़ादो बादशाह जे तख़्त ते वेठो हुजे त हिते हुनजो वज़ीर आयो ऐं चवणु लॻो शहज़ादे खे त मेनू थी वियो आहे, ग़रीब माण्हुनि जी मदद कर। तुंहिंजो पीउ बादशाह बि मदद कंदो हो ग़रीब माण्हुनि जी, उनखे कुझु पैसा वग़ैरह कुझु सामान वग़ैरह ॾींदो हो ऐं तुंहिंजे पीउ जो रवाज़ हो, तूं बि इहो कर। त शहज़ादो चवणु लॻो त भले, जेको मुंहिंजे पीउ जो रवाज़ हो आउं उहो ई क़ाइमु रखंदसि ऐं उहो ई कंदसि। त हाणे ग़रीब माण्हू वग़ैरह उन घुराया ऐं उन्हनि खे कुझु पैसा ॾियणु लॻो, कंहिंखे सामान ॾियणु लॻो ऐं चवणु लॻो त जीअं पीउ मुंहिंजो बादशाह तव्हां सां हलियो आहे, ईअं तव्हां सां आउं बि हलंदसि ऐं तव्हांजी ॾुखे वक़्त में मदद बि कंदसि। हाणे होॾां शहज़ादी वई झंग में शिकार जे लाइ, ॾिठी उते हिकिड़ो हरणु। हाणे उन झंग जे पासे में हिकिड़ो अबरो सबरो ॻोठ बि हुजे। त शहज़ादी छा कयो, तीर हयो कमान में, गज़ कमान में तीर हणी ऐं हरण खे शिकार करण जे लाइ जीअं तीर हई त तीर वियो हरण खां घुसी ऐं तीर वञी लॻो हिकिड़े छोकिरे खे, जेको 10 साल जो छोकिरो हुजे, परियां रांदि वग़ैरह कंदो पियो। उनखे तीर लॻो, उहो वीचारो उते मरी हलियो। हाणे शहज़ादी त न को जन कई न को कन कई, हरण न मोह ऐं ॿिन्ही दासियुनि सां गॾु वरी वापसी महल में वरी आई। हाणे होॾां जॾहिं छोकिरे खे तीर लॻो, छोकिरो त मरी वियो, त उनजी माउ आई सिधो छोकिरे वटि, ॾिठईं त छोकिरे खे तीर लॻो पियो हुजे ऐं छोकिरो गुज़ारे वियो हुजे। रणू करणु लॻी ऐं चवणु लॻी त शहज़ादी सुठो न कयो, मुंहिंजे पुट खे मारे छॾियो, हई तीर, मुंहिंजो पुटु मूंखां वियो हलियो। घोड़ा करणु लॻी, रणू करणु लॻी त सुठो मूंसां न थियो, मुंहिंजो पुटु मुंहिंजो हुई हिकिड़ो, सो मूंखां वियो हलियो। त हाणे इहा ख़बर शहज़ादी जी उन शहज़ादे खे न हुजे। शहज़ादी त वरी आई ऐं शहज़ादी बि न ॻाल्हि कई उन शहज़ादे सां। त हाणे उन छोकिरे जी माउ ऐं उनजो पीउ सिधो आया उन महल में। त हाणे शहज़ादो हुजे न, उते शहज़ादी वेठल हुजे त छोकिरे जी माउ ऐं पीउ चवणु लॻा त तो सुठो न कयो, असांजो पुटु हो ई हिकिड़ो जेको तो तीर हणी उनखे मारे छॾियो। त शहज़ादी चवणु लॻी त मूं हरूभरू न मारियो, मूंखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजो छोकिरो हिते आहे, ऐं जॾहिं मूं शिकार पियो कयो त तुंहिंजो छोकिरो छो हरूभरू अची वियो अॻियां। हाणे अची वियो त हाणे इन में मुंहिंजो ॾोह थोरी आहे। त थोरो घटि वधि ॻाल्हाइणु लॻी। हुनखे पंहिंजे हुसन ते, पंहिंजी ख़ूबसूरती ते वॾो नाज़ हो, नख़रा ॾाढा कंदी हुई। त हिते छोकिरे जा माउ पीउ चवणु लॻा तो सुठो कोन कयो आहे, कीअं बि कर असांखे असांजो छोकिरो मोटाए ॾे। त हिते उन शहज़ादी खे ॾाढी कावड़ अची वई ऐं चवणु लॻी त जॾहिं चयमि अवी मञो छो नथा, मुड़ो छो नथा। सिपाहियुनि खे चई त हिन खे मारियो, हिन खे कुटियो, कोठड़ी में बंदि करियो, क़ैद करियो, पोइ हिन खे धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। हाणे सिपाही उन छोकिरे जे माउ पीउ खे वठी क़ैद कयो, ॾाढो हिननि खे कुटियो ऐं मारियो, ॾाढो हिननि खे ज़ख़्मी करे ऐं ॿाहिरि धिका ॾेई ऐं छॾे आया। त सिपाही चवणु लॻा उन छोकिरे जे माउ पीउ खे त आईंदा जे अगरि हिते ॾिसण में आया त तव्हां ॿूटो ॿूट मरी वेंदो, थी सघे त तव्हां हलिया वञो। त हिते छोकिरे जी माउ चवणु लॻी त इन शहज़ादी खे आउं बददुआ ॾियां थी त हिन जो चहिरो केरु न ॾिसी सघंदो, ॾाढो हिन खे ख़ूबसूरती ते नाज़ आहे, मुंहिंजो पुटु मारियो आहे, ॾाढी तकलीफ़ुनि में ईंदी ऐं हिन खे केरु ॾिसी न सघंदो, मुंहिंजी इहा बददुआ आहे। त हाणे एतिरो कुझु चई उन छोकिरे जा माउ पीउ त उतां हलिया विया। जॾहिं राति थी, शहज़ादो बि मोटी आयो, शहज़ादे खे बि इहा ख़बर न हुजे। हाणे शहज़ादो उहा शहज़ादी ॿई सुता पिया हुजनि। जॾहिं सुबुह थियो त शहज़ादी जे चहिरे ते वॾा दाग़, वॾा फट, वॾा ज़ख़्म थी विया ऐं उन्हनि में
कीड़ा पयल हुजनि, कीड़ा पइजी विया हुजनि सॼे जिस्म ते, चहिरे ते, पर सॼे जिस्म ते। त हाणे अची उन शहज़ादी खे सूर करण लॻा त शहज़ादी निंड मां उथी ऐं चवणु लॻी त मूंखे छा पियो थिए। ऐं आई अची उन आईने में, उन शीशे में पंहिंजो पाण खे ॾिसे त हेॾा ज़ख़्म लॻा पिया हुजनि ऐं उन में कीड़ा पिया हलनि। ऐं अची रणू करणु लॻी त इते शहज़ादो बि निंड मां उथियो ऐं चवणु लॻो त छा मसइलो आहे, शहज़ादी छो रणू पई करे। त हाणे शहज़ादो आयो ॾिसे त ऐं चवणु लॻो त हीउ तोखे छा थियो आहे, तुंहिंजे चहिरे ते हेॾा दाग थी विया आहिनि, ज़ख़्म थी विया आहिनि सॼे जिस्म ते, ऐं इन्हनि में कीड़ा पिया हलनि, छा मसइलो आहे। त शहज़ादी चवणु लॻी त ख़बर न आहे छा मूंखे थियो आहे, ॾाढो सूरु आहे, ॾाढी तकलीफ़ आहे, कुझु करियो, इलाजु वग़ैरह करियो, कंहिं हकीम खे घुरायो, ऐं मरां थी। त हाणे शहज़ादी खां सूरु न सहजनि, ॾाढी तकलीफ़ हुजे, उन ज़ख़्मनि में कीड़ा पिया हलनि, त वञी पेड़ ते किरी पई, बेहोश थी। त उन शहज़ादे जल्दी जल्दी वज़ीर खे घुरायो। त वज़ीर ॾिठो त चवणु लॻो त छा थियो आहे शहज़ादी खे, हेॾा ज़ख़्म, हेॾा फट ऐं उन्हनि में कीड़ा। त शहज़ादो चवणु लॻो त मूंखे बि ख़बर न आहे त छा थी वियो हिकिड़ी राति में। ऐं शहज़ादो चवणु लॻो उन वज़ीर खे त वञ हकीम खे वठी आ। हाणे वज़ीर वियो, हकीम खे वठी आयो। हकीम शहज़ादी खे ॾिसंदे ऐं शहज़ादे खे चवणु लॻो त हिन जो इलाजु मूं वटि न आहे, ख़बर न आहे कहिड़ी बीमारी आहे। त शहज़ादो चवणु लॻो पोइ भला हिन जो इलाजु कंहिं वटि हूंदो। त हकीम चवणु लॻो त ख़बर न आहे, किथे पुछा करियो, को अहिड़ो हुजे। त हाणे शहज़ादो वीचारो छा करे, शहज़ादी बि हुनखे प्यारी हुजे, ख़ूबसूरत हुजे, हसीन हुजे, ऐं हिनखे अचानक तकलीफ़ थी वई, ज़ख़्म थी विया, ज़ख़्मनि में कीड़ा पइजी विया। हाणे असुल त हुन ग़रीब माउ जी हुजे, बददुआ हुजे, हाणे उहा त ख़बर हिन शहज़ादे खे त न हुजे। त शहज़ादो हिते हुते डॉक्टरनि वटि, हकीमनि वटि, हिननि वटि, हुननि वटि रुलणु लॻो, वठियो अचे, पर सभु ईअं ई चवनि त हिननि जो इलाजु असां वटि न आहे। त नेठि रुली रुली वीचारो थको, पर शहज़ादी जो को इलाजु मिले ई न हिनखे। तंदुरुस्त ज़ाल जो को इलाजु हुजे न ई को करण जे लाइ तयारु हुजे, ऐं न ई को इलाजु हुजे। त अची परेशान थी वियो त आख़िर करियां त छा करियां। त नेठि हिकिड़े ॻोठ में आयो, उते बि पुछा करणु लॻो त उते हिकिड़ो हमराह गॾिजी वियो हिनखे। त हीउ शहज़ादो उन खां पुछा करणु लॻो त हमराह चवणु लॻो त हिते को अहिड़ो हकीम वग़ैरह त न आहे। त हाणे हमराह पुछा करणु लॻो उन शहज़ादे खां त भला ॾे ख़बर छा मसइलो आहे। त शहज़ादे सॼी हक़ीक़त करे उनखे ॿुधाई उन हमराह खे। त हमराह चवणु लॻो त फलाणी जॻह ते वञ, हिकिड़ो पहुतल बुज़ुर्ग अथई, उनखे इहो ॼाण इल्मु हूंदई, इहो तुंहिंजी मदद करे सघे थो, बाक़ी ॿियो मुश्किल आहे। हाणे शहज़ादो वीचारो उन हमराह खां 10 पता पुछा करे उन बुज़ुर्ग जा सिधो आयो उन बुज़ुर्ग वटि, ऐं बुज़ुर्ग खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हीउ मसइलो हीउ आहे। त बुज़ुर्ग चवणु लॻो त भले ठीकु आहे, आउं पंहिंजी पढ़ाई करियां थो ऐं तोखे ॿुधायां थो त छा मसइलो आहे। त हाणे उहो बुज़ुर्ग, उहो दरवेश पंहिंजी पढ़ाई करणु लॻो। पढ़ाई करण खां पोइ शहज़ादे खे चवणु लॻो त तुंहिंजी शहज़ादी खे का अहिड़ी बीमारी न आहे, पर हिकिड़ी बददुआ आहे कंहिं माउ जी आहे, कंहिं ग़रीब जी, जंहिंजो पुटु तुंहिंजी शहज़ादी खसियो हुनखां, ऐं उनजी बददुआ आहे, ऐं उन्हनि ते हिन ज़ुल्म कयो। त शहज़ादो चवणु लॻो त कंहिं माउ जी बददुआ, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई, शहज़ादी त मूंसां न कई, ऐं न ई मूंखे ख़बर आहे इहो कीअं थो थी सघे। जी हा, बिल्कुलु ईअं ई आहे। त दरवेश चवणु लॻो उन शहज़ादे खे त तूं वञ उन ग़रीब छोकिरे जी माउ वटि, उन पीउ वटि, उन्हनि खां माफ़ी वठि, इहा बददुआ तॾहिं लहंदी, बाक़ी ईअं न लहंदी। त शहज़ादो चवणु लॻो दरवेश खे त भले ठीकु आहे। हाणे उहो शहज़ादो 10 पता वठंदो, पुछा कंदो, उन ॻोठ में पुॻो त ॾिसे त उन घर में ही हुजनि न, घर बंदि हुजे। त आसे पासे जे माण्हुनि खां पुछा करणु लॻो त हीउ किॾां विया। त हिते उहे आसे पासे जा माण्हू चवणु लॻा त काफ़ी टाइम पहिरियां हिन सां हिकिड़ो हादसो थी वियो, ऐं हीउ 2 ॼणा मरी हलिया। छोकिरो हिन जो पहिरीं मरी वियो, ऐं हीउ बाद में हिन सां हादसो थियो, हीउ 2 ॼणा गुज़ारे विया। त शहज़ादे इहा ॻाल्हि ॿुधी परेशान थी वियो ऐं चवणु लॻो त इहा हिकिड़ी आस हुई, इहा बि ख़तमु थी वई। हाणे शहज़ादो उतां मोटी सिधो आयो उन दरवेश वटि। दरवेश खे सॼी हक़ीक़त ॿुधाई ऐं चवणु लॻो त हाणे इहे बि गुज़ारे विया, हाणे छा कजे। त दरवेश चवणु लॻो त चलो ठीकु आहे, आउं पंहिंजी पढ़ाई करियां थो, पंहिंजे पढ़ाई जे ज़रिए, पंहिंजे इल्म जे ज़रिए तोखे आउं को हल कढी ॿुधायां थो। त हाणे दरवेश पढ़ाई करणु लॻो पंहिंजे इल्म सां, पंहिंजे इल्म जी मदद सां। शहज़ादे खे चवणु लॻो त हिकिड़ो हल आहे, पर वॾो इम्तिहान आहे तो ते, उहो तोखे हल करिणो पवंदो, पोइ इहा बददुआ हटी वेंदी, तुंहिंजी ज़ाल शहज़ादी सही थी वेंदी। त नजूमी चवणु लॻो त जेको तुंहिंजी ज़ाल शहज़ादी छोकिरे खे मारियो हो, हाणे उनजो ॿियो जनमु ऐं उनजो रूह हिकु हरण में अची वियो आहे, ऐं फलाणी जॻह ते जंग आहे,
उन में उहो हरण रहे थो, उन में उन छोकिरे जो रूह आहे। तूं वञ उहो हरण ॻोल्हे आ ऐं पोइ उनखे कुझु उनखे खारा, कुझु उनखे प्यार ऐं पोइ उनखां माफ़ी वठि। उन छोकिरे जो रूह उन हरण में आहे ऐं उहो माफ़ु कंदो, पोइ तुंहिंजी शहज़ादी सही थी वेंदी। त हाणे उहो शहज़ादो चवणु लॻो त भला इहो ॾुखियो कमु आहे। हाणे उन झंग में वञी हेतिरे हरण में उहो हरण ॻोल्हणु ख़बर ई न पवंदी ऐं कीअं ॻोल्हियां। त दरवेश चवणु लॻो त इहो ई त इम्तिहान आहे तुंहिंजो, तोखे ॻोल्हणो पवंदो, तॾहिं तुंहिंजी ज़ाल शहज़ादी सही थींदी। त शहज़ादो चवणु लॻो उन दरवेश खे त भले ठीकु आहे, आउं वञा थो ऐं इन हरण खे ॻोल्हियां थो। हाणे उहो शहज़ादो सिधो आयो उन झंग में, ॾिसे त उते अजीब अजीब ज़नावर हुजनि, जानवर हुजनि, वॾा वॾा शींहं हुजनि। चवणु लॻो त हिते त अजीब ग़रीब ज़नावर आहिनि, मतां मूंखे खाई न वञनि, मूंखे मारे न छॾनि। हाणे लिकंदो, डिॼंदो, टप कंदो, छो त ज़नावर तमामु वॾा हुजनि, जानवर वग़ैरह वॾा हुजनि, मतां को नुक़सानु न थिए। ऐं होॾां शहज़ादी ॾाढी तकलीफ़ में हुजे, परेशानी में हुजे, चौधारी दासियूं हुजनि, ज़ख़्मनि जा सूर तमामु वधी विया हुजनि ऐं कीड़ा वग़ैरह तमामु जाम थी विया हुजनि। सफ़ा आख़िरी घड़ी में हुजे, आख़िरी वक़्त में हुजे ऐं चवणु लॻी त केरु वञे मुंहिंजे शहज़ादे, मुंहिंजे मुड़ुस खे वठी अचे। कुझु घड़ियूं गुज़ारियां, ऐं हिन जान मुंहिंजा हलण वारी आहियां, वञण वारी आहियां। हाणे नेठि तकलीफ़ुनि में, सूरनि में बेहोश थियो वञे, वरी होश में अचे, वरी बेहोश थी वञे, तकलीफ़ हुनजी ॾाढी वधी वई। हाणे होॾां शहज़ादो झंग में हरण खे पियो ॻोल्हे त नेठि शहज़ादी नज़र हरणनि ते पहुची वई। हाणे हरणनि जो हुजे उते वलर जाम। चवणु लॻो त हाणे इन हरणनि में उहो हरण ॻोल्हणु ॾाढो ॾुखियो आहे। त हाणे उहो शहज़ादो उन हरणनि खे ॻोल्हण जे लाइ उन हरणनि जे पोयां लॻो त हरण सभु भॼणु लॻा। त शहज़ादो चवणु लॻो त बीहो, ऐं अव्हां खे को नुक़सानु नथो पहुचायां, बीहो ॾे, बीहो, मुंहिंजो अव्हां में कमु आहे। पर हरण न बीहनि। त शहज़ादो डोड़णु लॻो, नेठि शहज़ादो वञी किरियो कंहिं पथर वग़ैरह सां थिड़ी ऐं उनखे पेर में धकु लॻी वियो, ज़ख़्म ॾाढो जाम थी वियो, रतु वहणु लॻो ऐं उते किरी पियो ऐं तड़पणु लॻो ऐं चवणु लॻो त हाणे छा थींदो, मुंहिंजी शहज़ादी बचंदी या ख़बर न आहे बचंदी, हरण बि मूंखे न मिलियो ऐं मूंखे धकु बि लॻी वियो, ऐं ज़ख़्मी थी वियो आहियां, हाणे छा करियां। ऐं होॾां शहज़ादी बि तकलीफ़ में हुजे, परेशानी में हुजे ऐं होॾां शहज़ादो बि तड़पे पियो, धकु लॻो, ज़ख़्म थी वियो उनखे पेर में। त एतिरी देरि में उहो हरण अची उन शहज़ादे वटि पुॻो। हिकिड़ो पतो चइजे, हिकिड़ो पन चए, उहो बि खणी आयो ऐं अची उन शहज़ादे जे पासे में रखियो। ऐं उहो हरण चवणु लॻो उन शहज़ादे खे त जंहिंजी तलाश में तूं आयो आहीं हरण जी में, उहो आऊं आहियां। तो ॾाढा ज़ख़्म खाधा, तो ॾाढा सूर खाधा, मूं तोखे ॾिठो, तूं पंहिंजी ज़ाल शहज़ादी खे बचाइण जे लाइ आयो आहीं ऐं आऊं उहो ई छोकिरो आहियां जंहिंजो रूह हिन हरण में आहे। हींअर आऊं हरण थी वियो आहियां। मूं तुंहिंजी शहज़ादी ज़ाल खे माफ़ु कयो ऐं हीउ पतो, हीउ पन पटे आयो आहियां। हीउ खणी वञी जल्दी तुंहिंजी शहज़ादी खे खारा ऐं पोइ तुंहिंजी ज़ाल शहज़ादी सही थी वेंदी ऐं मूं हुनखे माफ़ु कयो। त हाणे शहज़ादो उहो पन खयो, उहो पतो खयो, सिधो अची पुॻो महल में, ॾिसे त शहज़ादी बेहोश हुजे, ज़र होश में अचे, ज़र बेहोश हुजे, तकलीफ़ तमामु जाम हुजे। हाणे उन शहज़ादे उन पन खे कुटियो वग़ैरह कंहिं शइ में, उनजो लेप वग़ैरह, दवा वग़ैरह चइजे का ठाही ऐं पोइ अची यकदमि पंहिंजी ज़ाल शहज़ादी खे खाराई। त शहज़ादी खे कुझु आराम मिली वियो, कुझु सुकून अची वियो। नेठि अची राति गुज़री, कुझु फ़ाइदो थी वियो उनखे। जॾहिं सुबुह थियो त उन शहज़ादी जा न ज़ख़्म हुजनि, न फट हुजनि, न का तकलीफ़ हुजे, जहिड़ी अॻु में हुई अहिड़ी थी वई। त शहज़ादी चवणु लॻी पंहिंजे मुड़ुस शहज़ादे खे त तुंहिंजियूं महिरबानियूं, तुंहिंजा थोरा, तो मुंहिंजे लाइ हेतिरो कुझु कयो, तो मुंहिंजी ज़िंदगी बचाई। मूंखे ज़ख़्मनि में ॾाढो सूर ऐं तकलीफ़ हुई, ॾाढा कीड़ा वग़ैरह पइजी विया हुआ। त शहज़ादो चवणु लॻो तूं ईअं न करीं हा, जॾहिं तोखे आउं झलींदो हुउसि त शिकार न कर, कंहिं जानवर खे न मार, पाप आहे, गुनाह आहे। पर तो मुंहिंजी हिकु न ॿुधी, जानवरनि खे त मारींदी वएं पर नुक़सानु करे विधी, उन छोकिरे खे मारे विधी ऐं मथां वरी उन्हनि जे माउ पीउ ते ज़ुल्म कयई ऐं उन्हनि जूं बददुआऊं तो ते लड़ियूं ऐं तो ई तकलीफ़ूं ऐं परेशानियूं ॾिठियूं। जे अगरि अहिड़ो कमु न करीं हा, मुंहिंजो चयो मञी हा, त हेॾी तकलीफ़ में न अची हा। त शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु तुंहिंजी ॻाल्हि सची आहे, मूं ग़लति कयो, ऐं ग़लति हुअसि, पर आईंदे अहिड़ी का ग़लती न थींदी, शिकार न कंदसि ऐं पंहिंजो इख़्लाक़ धारींदसि, पंहिंजे दाइरे में रहंदसि ऐं कंहिंसां कॾहिं बि कुझु बि ग़लति न कंदसि। मूंखां ग़लती थी वई, मूंखे उनजी सज़ा मिली वई। ऐं पोइ नेठि
उहा शहज़ादी बि सुधरी वई ऐं उहे ॻाल्हियूं उहे शयूं उन मज़ा ख़तमु थी वियूं। त दोस्तो कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।